नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पिशावर जे किसा ख़ानी बाज़ार में जुमे नमाज़ दौरान ज़ोरदार धमाको, 3 नमाज़ी शहीद, 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। तर्जुमान जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोच रसारदार जे किसा ख़ानी बाज़ार जी सोढ़ी घटी में वाक़ियो जामा मस्जिद अंदरि जुमे नमाज़ दौरान धमाको थी पियो आहे। धमाके खां अॻु दहशतगर्द अंधाधुंध फायरिंग कई आहे, जंहिं बाद ज़ोरदार धमाको थियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पिशावर जे किसा ख़ानी बाज़ार में जुमे नमाज़ दौरान ज़ोरदार धमाको, 3 नमाज़ी शहीद, 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। तर्जुमान जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोच रसारदार जे किसा ख़ानी बाज़ार जी सोढ़ी घटी में वाक़ियो जामा मस्जिद अंदरि जुमे नमाज़ दौरान धमाको थी पियो आहे। धमाके खां अॻु दहशतगर्द अंधाधुंध फायरिंग कई आहे, जंहिं बाद ज़ोरदार धमाको थियो आहे।